बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तकीम। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि थी यादि अचे। ही 1937 जो टाइम हुयो। बर्तानिया इंग्लैंड में ॿिनि टीमुनि जे विच में फुटबॉल मैच रखी वई। उन में हिकिड़ी टीम चेल्सी वारनि जी ऐं ॿी चार्ल्टन वारनि जी। मैच हले पई, रांदि हले पई त धुंध हुयो त ओचितो 60 मिंटनि खां पोइ उन मैदान ते धुंध एॾो वधी वियो जो फुट ॾेढ खां पोइ बि नज़र न पई पए त अॻिते बाल किथे आहे या अॻियों कहिड़ो माण्हू आहे। चार्ल्टन टीम जो जेको गोलकीपर हुयो सेमी बार्टर, उहो गोल जे आॾो उन जेको दाइरो हो जंहिं जॻह ते बाल मुखालिफ़ टीम खे मोकिलणो हुयो उते बीठो रहियो। हुनखे 15 मिंट गुज़री विया। हिनखे ख़बर ई न पई त 60 मिंटनि खां पोइ रांदि ख़तम थी चुकी आहे उन जी धुंध जे करे, ऐं समूरा रांदीगर वापसि मोटी हलिया विया आहिनि। पर ही उन ॻाल्हि खे अणवाक़ुफ़ हुयो। हू उन किले खे, उन दीवार खे या उन रांदि जी हिफ़ाज़त करे रहियो त मथां को गोल न थी वञे। त ओचितो हिकिड़ो सिक्योरिटी वारा उते आया त उन्हनि ॾिठो त गोलकीपर उन अंदाज़ सां बीठो आहे जीअं बाल पकड़बो आहे। त हुननि चयो, साईं रांदि ख़तम थी वई आहे। ईअं असां जंहिंजी हिफ़ाज़त कंदा आहियूं, जंहिंखे मथे आणींदा आहियूं, त उहे माण्हू बि अॻिते हली धुंध में लिकी वेंदा आहिनि, ज़िंदगीअ में मसरूफ़ थी वेंदा आहिनि। उन्हनि खे वक़्तु न मिलंदो आहे या उनखे फ़ुर्सत न मिलंदी आहे त ॿीहर असांजो ख़्यालु रखनि या उहे माण्हू उहो ॾिसनि त तव्हां उन जे लाइ छा कयो आहे, केॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। नंढे हूंदे खां तव्हांखे पढ़ाइणु, वॾो करणु, सुलझाइणु, उहे समूरियूं शयूं हिकु साइड ते रखी करे हिकिड़े नंढे सुवाल जो तव्हां जवाबु ॾियो त तव्हां कॾहिं पंहिंजे पीर सां वेठा आहियो, उन सां हथ में ॾेई चयोसि त बाबा मूंखे इहो ॿुधाए त ज़िंदगीअ में जेके तव्हां मूं ते एहसान कया आहिनि मां उन जो थो रायतो आहियां। तव्हां मूंखे तालीम ॾियारी या सुठी तरबियत ॾिनी या एॾो वॾो कयो, थैंक यू वेरी मच। तव्हां उनखे ईअं चओ, उनखे चओ बाबा तव्हांजा लख कुर्ब। पंहिंजे पीउ खे, पंहिंजे चाचे खे, मामे खे या जंहिं बि तव्हांजी मदद कई आहे, हिकिड़ो नंढड़ो लफ़्ज़ थैंक यू, शुक्रिया, महिरबानी हिकिड़ो भेरो तव्हां चई त ॾिसो पोइ हुनजे चेहरे ते कीअं स्माइल थी अचे, कीअं मुस्कुराहट थी अचे ऐं ज़िंदगी रंगनि सां भरिजी वञे थी, जीअं इंडलठ में रंग हूंदा आहिनि या जीअं नंढड़ा ॿार बैलून खे मथे छॾींदा आहिनि ऐं रंगारंग थी वेंदो आहे, या फटाका राति जो जीअं ओचितो ठका थियण खां पोइ राति जो ॿरणु शुरू थींदा आहिनि, जीअं सितारा ॿरंदा आहिनि, या अचानक अकरनि मां को चंडलीहो पाईंदो आहे, या जीअं सिजु सुबुह जो कनी कढंदो आहे, इशारो कंदो आहे ऐं रोशनी आहिस्ते आहिस्ते फैलिजणु लॻंदी आहे। ईअं तव्हांजी ज़िंदगीअ में बि ख़ुशियूं फैलिजणु लॻंदियूं, तव्हांजी ज़िंदगी मुतमइन गुज़रंदी ऐं तव्हां इत्मिनान सां पंहिंजी ज़िंदगी बसर कंदव। तव्हां सभिनी जी महिरबानी। अल्लाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।